बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं उस्ताद अब्दुल गफ़ार। तव्हां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तव्हां जी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 10 दर्जे 5 मां, जंहिंजो उनवान आहे मुंहिंजा वतन प्यारा वतन अखिड़ियुनि सदा तारा वतन। निज़म आहे, पहिरें हिन निज़म जो लफ़्ज़ मानाऊं, पोइ निज़म जो सम्झाणियूं, सवाल जवाब ऐं जेके ॿियूं एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजे कीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था लफ़्ज़ माना ऐं सम्झाणी जे तरफ़। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जो माना लिखंदासीं। लफ़्ज़ आहे दोस्त माना साथी संगती। लफ़्ज़ आहे हाकारा माना मशहूर या नाले वारा। लफ़्ज़ आहे दिल वारा माना प्यारा मिठड़ा वणंदड़। लफ़्ज़ आहे जान माना ज़िंदगी हयाती। लफ़्ज़ आहे जियापो माना सहारो भरजलो ज़िंदगी। लफ़्ज़ आहे संदम माना मुंहिंजो। लफ़्ज़ आहे जीउ माना साह। लफ़्ज़ आहे वतन माना मुल्क देश। लफ़्ज़ आहे मोचारा माना वणंदड़ सुठा। लफ़्ज़ आहे मन माना साह। लफ़्ज़ आहे महबूब माना दिल वारा। पोइ लफ़्ज़ आहे धारा माना वहकिरो। लफ़्ज़ आहे वाव माना हवाऊं या हवा। लफ़्ज़ आहे हुगाव माना खुशबू या सुरहान। लफ़्ज़ आहे महरान माना सिंधु नदी या इंडस। लफ़्ज़ आहे वसन माना आबाद रहन खुश रहन। लफ़्ज़ आहे सूंह माना हुसन या ख़ूबसूरती। लफ़्ज़ आहे खूब माना घणो या वधीक। लफ़्ज़ आहे जुड़ियूं माना ॻंढियूं। लफ़्ज़ आहे घोरे माना क़ुर्बान करे। लफ़्ज़ आहे जीउ माना दिल जान। लफ़्ज़ आहे अमृत माना आबे हयात। जी दोस्तों, हाणे असां निज़म जूं सम्झाणियूं लिखंदासीं। पहिरें 2 सीटो निज़म जी सम्झाणी पहिरें सीट पढ़ंदासीं। मुंहिंजा वतन प्यारा वतन अखिड़ियुनि सदा तारा वतन। ए दोस्त दिलवारा वतन हर जाइ हाकारा वतन। सम्झाणी। हिन शेर में शाइर सलीम ॻाढ़वी चवे थो त मुंहिंजा प्यारा वतन तूं अखियुनि जो तारो आहीं, दिल वारो आहीं, हर हंधि तुंहिंजी मशहूरी आहे। निज़म। तूं ई जियापो जान जो, तोसां संदम जीअ जूं जुड़ियूं। तोसां अड़ियो मन आ संदम ए सरस सुहारा वतन। सम्झाणी। हिन शेर में शाइर चवे थो त तूं ई जान जो जियापो आहीं, तोसां मुंहिंजी जीअ जूं जुड़ियूं आहिनि। ए वधीक सुहारा वतन, तोसां मुंहिंजो मन अड़िजी वियो आहे। निज़म। मिठड़ा वतन तुंहिंजे मथां सिरसाह सभु घोरे छॾियां। तुंहिंजो न मटको देस ॿियो महबूब मोचारा वतन। सम्झाणी। हिन शेर में शाइर चवे थो त मिठड़ा वतन तो तां सिर साह घोरे छॾियां। ए महबूब मोचारा वतन, ॿियो को देस तुंहिंजो मट न आहे। निज़म। सुखियो सताबो शल रहीं, कोसो लॻे तोखे न वाव। माखी ऐं मिसिरीअ खां मिठा, ए जान खां प्यारा वतन। सम्झाणी। हिन शेर में शाइर चवे थो त ए वतन शल सुखियो सताबो रहीं, तोखे कोसो वाव न लॻे। तूं माखी ऐं मिसिरीअ खां बि मिठो ऐं जान खां प्यारो आहीं। निज़म। तुंहिंजी मिटीअ में मुश्क ऐं तुंहिंजी हवाउनि में उगाव। महराण जी हर मौज ॼण अमृत संदे धारा वतन। सम्झाणी। हिन शेर में शाइर चवे थो त ए वतन तुंहिंजी मिटीअ में मुश्क ऐं तुंहिंजी हवाउनि में खुशबू आहे। महराण जी हर मौज ॼण वतन जी अमृत धारा आहे।
निज़म मुंहिंजा वतन शल शहर ऐं सभु ॻोठड़ा तुंहिंजा वसन रहमत संदा तो ते ककर कन खूब वसकारा वतन। सम्झाणी हिन शेर में शाइर चवे थो त ए मुंहिंजा वतन शल तुंहिंजा सभु शहर ऐं ॻोठ आबाद रहनि तो ते रहमत जा ककर खूब वसकारा कनि। नज़म मुंहिंजा मोहबत जा सलीम आहिनि सवें तो ते सलाम मनठार मोचारा वतन ओ सूंह सिकवारा वतन। सम्झाणी हिन शेर में शाइर सलीम चवे थो त ए वतन मुंहिंजा मोहबत जा तो ते सवें सलाम आहिनि तूं मनठार मोचारो सूंह ऐं सिक वारो आहीं। मश्क अलिफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों निज़म प्यारा वतन मां तव्हांखे कहिड़ो बंदु वधीक वणे थो ऐं छो? जवाब निज़म प्यारा वतन मां असांखे ही बंदु वधीक वणे थो। मुंहिंजा वतन प्यारा वतन अखिड़ियुनि संदा तारा वतन ए दोस्त दिलवारा वतन हर जाइ हाकारा वतन। इहो बंदु असांखे इन करे वणे थो त जो उन बंद में वतन सां तमामु घणो प्यार ऐं मुहबत करण जो पैगाम ॾिनल आहे। सवाल नंबर ॿियो शाइर अखिड़ियुनि जो तारो कंहिंखे सॾियो आहे? जवाब शाइर अखिड़ियुनि जो तारो वतन खे सॾियो आहे। सवाल नंबर टियों शाइर वतन जी मिटीअ ऐं हवा लाइ छा थो चए? जवाब शाइर वतन जी मिटीअ खे मुश्क ऐं हवाउनि खे हुगाव जी निस्बत ॾेई रहियो आहे। बे हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं जुमलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि हाकारा सरस सुहारा हुगाव महिराण। जी दोस्तों हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं ऐं जुमलनि में इस्तेमालु कंदासीं इन्हनि खे। लफ़्ज़ आहे हाकारा माना नाले वारा। हाणे जुमिलो लिखंदासीं असांजे मुल्क जा फ़नकार हाकारा आहिनि। पोइ लफ़्ज़ आहे सरस माना घणो। जुमिलो लिखंदासीं असांजे वतन जी सूंह सरस आहे। पोइ लफ़्ज़ आहे सुहारा माना ख़ूबसूरत। जुमिलो लिखंदासीं असांजे मुल्क जा नज़ारा सुहारा आहिनि। पोइ लफ़्ज़ आहे हुगाव माना ख़ुशबू। जुमिलो लिखंदासीं सुबुह जो बाग़ में हर तरफ़ हुगाव हूंदो आहे। पोइ लफ़्ज़ आहे महिराण माना सिंधू नदी। जुमिलो लिखंदासीं महिराण हमेशह मौजनि सां भरियल हूंदी आहे। जीम हेठि ॾिनल शेर जी सम्झाणी लिखो। शेर आहे मिठड़ा वतन तुंहिंजे मथां सिर साह सभु घोरे छॾियां तुंहिंजो न मटको देस ॿियो महबूब मोचारा वतन। सम्झाणी हिन शेर में शाइर चवे थो त मिठड़ा वतन तो तां सिर साह घोरे छॾियां ए महबूब मोचारा वतन ॿियो को देस तुंहिंजो मट न आहे। दाल वतन सां मुहबत जे बारे में शाइर छा थो चए लिखी ॾेखारियो। जवाब वतन सां मुहबत जे बारे में शाइर चवे थो त मुंहिंजा प्यारा वतन तूं असांजी अखियुनि जो तारो आहीं हर हंधि तुंहिंजी ख़ुशबू आहे तूं ई असांजी जान जो जियापो आहीं। शाइर वधीक चवे थो त ए मिठड़ा वतन तो ते पंहिंजो सिर साह घोरे छॾियां
ए वतन शल सुखियो सताबो रही, मुंहिंजा वतन शल तुंहिंजा सभु शहर ऐं ॻोठ आबाद रहनि, तोते रहमत जा ककर ख़ूब वसकारा कनि, तूं मनठार मोचारो ऐं सूंह ऐं सिक वारो आहीं। हे हिन निज़म में तारा ऐं हाकारा हम काफ़िया लफ़्ज़ आहिनि। अव्हां हिन निज़म मां ॿिया हम काफ़िया लफ़्ज़ चूंडे लिखो। जी दोस्तों, हाणे असां हम काफ़िया लफ़्ज़ लिखंदासीं। जवाब: वारा, प्यारा, धारा, वसकारा, मोचारा। ज़े हेठि ॾिनल इस्मनि मां इस्म आम ऐं इस्म ख़ासि चूंडे धार लिखो। हाणे इस्म आहिनि: औरत, वण, किताब, हैदराबाद, नासिर, घोड़ो, मोटर, कराची, शाज़िया, पेंसिल, ताजमहल, स्कूल। जी दोस्तों, हाणे असां इस्म आम ऐं इस्म ख़ासि लिखंदासीं। इस्म आम आहिनि: औरत, वण, किताब, घोड़ो, मोटर, पेंसिल, स्कूल। इस्म ख़ासि आहिनि: हैदराबाद, नासिर, कराची, शाज़िया, ताजमहल। हाय लफ़्ज़ ईमानदार में दार पछाड़ी आहे, जीअं ईमान वाधू, दार बराबरि ईमानदार। अव्हां हेठि ॾिनल खाननि में दार पछाड़ीअ वारा के बि 5 लफ़्ज़ ठाहे लिखो। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़ ठाहे लिखंदासीं। लफ़्ज़ पहिरियों: ख़ुदि, वाधू, दार बराबरि ख़ुददार। लफ़्ज़ ॿियो: हया, वाधू, दार बराबरि हयादार। लफ़्ज़ नंबर 2: ख़बर, वाधू, दार बराबरि ख़बरदार। लफ़्ज़ चौथों: चौकी, वाधू, दार बराबरि चौकीदार। लफ़्ज़ पंजों: ज़र, वाधू, दार बराबरि ज़रदार।